छा तव्हां ॿुधाए सघो था त दिलि हिकु मिंट में केतिरा भेरा धड़कंदी आहे या केतिरा भेरा धड़कणु घुर्जे? जेकॾहिं न त पोइ ॼाणे वठो त बालिग़ माण्हुनि में पुरसुकून हालत में दिलि जी धड़कन जी रफ़्तार 60 खां 100 ताईं हुजण खे नॉर्मल सम्झियो वेंदो आहे। अमेरिका जी मायो क्लिनिक मूजिबि आम तौर ते आराम जी हालत में दिलि जी धड़कन जी सुस्त रफ़्तार दिलि जे असराइतनि अफ़ालनि ऐं नालियुनि जी सुठी फिटनेस जी अलामत हूंदी आहे। मिसाल तौरु हिकु तरबियत याफ़्ता एथलीट जी दिलि जी धड़कन पुरसुकून हालत में 40 भेरा फ़ी मिंट थी सघे थी। पंहिंजे दिलि जी धड़कन जी रफ़्तार ॼाणण लाइ रुगो नब्ज़ ते 2 आङुरियूं रखो। जॾहिं नब्ज़ महसूस थिए त धड़कन जे नंबरनि खे 15 सेकंडनि ताईं गिणो ऐं पोइ उनखे चैन सां ज़रब ॾेई अव्हां ॼाणींदा त फ़ी मिंट दिलि केतिरा भेरा धड़की रही आहे। हूअं त हाणे स्मार्टफोन्स में बि अहिड़ियूं एप्स आम आहिनि जिन जी मदद सां बि दिलि जी धड़कन जी फ़ी मिंट रफ़्तार खे सवलाईअ सां ॼाणे सघिजे थो। हूअं केतिरा ई उनसर बि दिलि जी धड़कन जी रफ़्तार ते असरअंदाज़ थींदा आहिनि, जीअं उमिरि, फिटनेस ऐं जिस्मानी सरगर्मियूं, तमाकु छिकण जी आदत, शुगर या कोलेस्ट्रॉल जो मर्ज़, गरम मौसम, जिस्म जी पोज़ीशन, जज़्बात, जिसामत ऐं दवाऊं वग़ैरह। जेकॾहिं अव्हां जे दिलि जी धड़कन ग़ैर मामूली तौर ते वधीक या घटि धड़के थी त इहो कंहिं मसइले जो इशारो थी सघे थो। जेकॾहिं दिलि जी धड़कन लाॻीतो 100 भेरा फ़ी मिंट खां वधीक या घटि हुजे या आराम जी हालत में 60 खां घटि हुजे ऐं मथो फिरण, साह खणण में ॾुखियाई या बेहोशी जो अहसासु थिए त फ़ौरी तौर ते डॉक्टर सां राबितो करण में बहितरी आहे।